कोटरी बैराज डाउन स्ट्रीम ते सिंधु दरिया वहकरनि में चाड़ जो सिलसिलो जारी है। कोटरी बैराज जो मथां वहकरो 3,98,000 क्यूसेक जंहिं सबब कोटरी बैराज ते विचोली बोझ डिक्लेयर कई वई है। गुड्डू बैराज जा पानी वहकरा मामूल ते अचण लगा। हैदराबाद में खदरन फ़कीरन तरफा कराची में थियल वाक़े खिलाफ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते खदरे फ़कीर सना ख़ान ऐं ॿियनि चयो त खदरा फ़कीर हिकु मज़लूम तबिक़ो आहे। हू वधीक ज़ुल्म सितम ऐं बर्बरियत बर्दाश्त नथा करे सघनि। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त खदरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। लखी गुलाम शाह जामड़ा स्टाफ ते नामालूम हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। फुर दौरान मज़ामत करण ते नौजवान वकील मोहम्मद अली मंगी खे जंग में गोली लॻण सबब सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त हथियारबंद मोटरसाइकिल काए फरार थी विया। मुतासिर वकील खे गणती जोगी हालत में लखी गुलाम शाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। नऊ देरो में वेगे पुट खिलाफ़ मसमात सुमेरा बबर पंहिंजे पुटनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात सुमेरा बबर चयो त 2 साल अॻु मुड़ुसु सिकंदर बबर जी वफ़ात खां पोइ संदसि अॻुजायो पुटु वसीम बबर मुड़ुस जी पेंशन ऐं ग्रेजुएटी वारा पैसा फ्रॉड करे कढाए वियो आहे। हाणे मूंखे ऐं बीमार पुटनि मथां तशदुद करे ज़बरदस्ती घर मां कढी रहियो आहे। हुन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। हारूशाह में ॻोठ बंगल खान जावरी वासी बेवा मसमात सूमल जावरी पंहिंजी गरबातिन सां गॾिजी 62 ॾेरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात सूमल जावरी चयो त मुड़ुस जी वफ़ात खां पोइ ॾेर राशिद जावरी गुलाम सरवर जावरी ऐं ॿिया मुड़ुस जी ज़मीन घर ऐं सामान ते कब्ज़ो करे छॾियो आहे। मुड़ुस जो हक़ घुरण सां ॾेर मच्छरजी धीउ ऐं पुट खे सख़्त तशदुद जो निशानो बणाए घर मां कढी छॾियो आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे।